नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त कंडियारो शहर जे खोखर महला जे रवासी खोखर برادري जे माण्हुनि पारां पुलिस खिलाफ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मोहम्मद अमीन खोखर, इख्तियार खोखर, अफज़ल खोखर ऐं ॿियनि चयो आहे त 3 ॾींहं अॻु राति जे वक़्तु 3 हथियारबंद घर में दाख़िल थी असांखे हथियारनि जे ज़ोर ते यगमाल बणाए घर में रखियल सोना ज़ेवर लखे रुपया रोक रक़म फुर करी फरार थी आहिनि। इन्हनि चयो त हथियारबंदनि पाण खे TIA पुलिस जा एहलकार सॾाए रहिया हुआ। अहिड़ी दांह कंडियारो थाणे ते खणी वियासीं पर पुलिस रिपोर्ट दाख़िल करण बाद ख़ामोश थी वेही रही है। गरीब मिसकीन आहियूं जंहिं करे पुलिस मदद करण लाइ तयार न आहे। रोज़ानो थाणे जा चक्कर काटे रहिया आहियूं पर पुलिस तहरीक वठण लाइ तयार न आहे। हिननि मुतालबो कयो त फुर थियल सोना ज़ेवर रोक रक़म वापसि कराए पुलिस खिलाफ कदम खयूं वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस नौशहरो जी ऑफिस अॻियां सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।